नाज़रीन, सालेहपट में पीपीएच जे मुलाज़मन पको न करण खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले से पेश आहे नरेश कुमार जी हीअ रिपोर्ट। शइ में कम था कयूं पिया, वर्टिकल प्रोग्राम हुजे, चाहे पोलियो हुजे, ईपीआई हुजे, असां कम था कयूं पिया, लेकिन असांखे हिन महिल ताईं पको न कयो वियो आहे। वॾे में वॾी नाइंसाफ़ी इहा आहे त गवर्नमेंट खे 17,000 अलाउंस ॾिनो थो वञे हिकिड़े सैनिटरी वर्कर खे, असांजे पीपीएच जे मुलाज़िमनि खे 1,500 अलाउंस थो ॾिनो वञे। असां चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं वज़ीर आला सिंध खे पुरज़ोर अपील था कयूं त ख़ुदारा असांखे बच्चनि खे रोज़ी ॾिनी वञे, उन्हनि जी रोज़ी न खसी वञे, असांखे पको कयो वञे। पीपीएच में ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहियूं। 13 सालनि जो दौरानियो ज़िंदगी जो अधु दौरानियो थींदो आहे। उन खां पोइ असांजी गवर्नमेंट में अप्लाई करण जी एज लिमिट बि गुज़री वई आहे। असांजी वज़ीर आला सिंध ऐं चीफ जस्टिस सां गुज़ारिश इहा आहे त असांखे गवर्नमेंट में ज़म कयो वञे ऐं असांजे बचड़नि सां इंसाफ़ कयो वञे। पीपीएच मुलाज़िमनि ख़ासि करे पीपीएच जे मुलाज़िमनि सां माटेली माह वारो सलूक कयो थो वञे। असांजी अपील आहे वज़ीर आला सिंध खे त असांखे रेगुलर कयो वञे।